अवलल्लाहु अलीम आला आलम जो धणी अवलल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे वेठे जिनी वट ॾुखंदो दूर थिए वेठे जिनी वट ॾुखंदो दूर थिए तूं तनी सी कट ओॾा अॾे पखड़ा सभिनी संदड़न खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफां भी अवां सभिनी खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामू ऐं राधा अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि दुख सुख तकलीफ़ूं ऐं ख़ुशियूं जेके हुजनि उहे हर माण्हूअ जे झोलीअ में ज़रूरु ईंदियूं हुजनि पर ख़ुशनसीब उहे माण्हू हुजनि जेके महिनत करे पंहिंजी मंज़िल माणींदा हुजनि उनखां पोइ जेका ख़ुशी मिलंदी हुजे असुलु ख़ुशी उहा हुजे त महिराणे टीवी जी जेका 17वीं सालगिरह हुजे उहा त असांखां अॻु ई मल्हाइब हुजे असां बि उन सफ़र में असां बि सफ़र जा साथी हुजूं त केक कटिया हुजनि सॼी सिंध में ॾेह तोड़े परॾेह में उन्हनि सभिनी मोहबत कंदड़नि जो असां निहायती थोराइता हुजूं त महिराण टीवी सां एॾो प्यारु कंदा अचनि एतिरी मोहबतूं ॾींदा हुजनि ऐं उनजी सालगिरह ते एॾो जेको हुजे ख़ुशीअ जो इज़हार कयो हुजे त असां पंहिंजे पूरे सथ खे सथ जे सरवाण खे बि लख लख मुबारकूं ॾींदा हुजूं गुलाम नबी मोराई साहब खे असां लख लख वाधायूं ॾींदा हुजूं त हुन हैदराबाद मां हे पहिरियों सैटेलाइट चैनल हुजे जंहिंखे हितां ॾिस रखे दुनिया खे ॾेखारियो हुजे त असां जिते बि हुजूं कुर्स में जेको हुजे इहो महिराण टीवी जेको हुजे उहो पंहिंजा रंग खणी हलो हुजे इन में असांजी ऐं जेके असांजा कैमरामैन हुजनि जेके बि कमु कंदा हुजनि उन्हनि सभिनी जी महिनत हुजे उन्हनि सभिनी जी महिनत सां अॼु 17 साल ख़ैर जा पूरा थिया हुजनि 17 साल में दाख़िल थिया हुजूं 16 साल पूरा थिया हुजनि 17वीं सालगिरह मल्हाईंदा हुजूं पर जेका मां ॻाल्हि चवंदो हुजां त मैडम आबदा परिण ॻायो हुजे त हिन जनम हुन जनम वचन थो करियां कि मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजो थियां सो हितां हैदराबाद खां मोराई साहब जेको आगाज़ कयो हुजे महिराण टीवीअ जो वादीअ महिराण जे कंधीअ तां दरिया जे कंधीअ तां महिराण जो हुजे त पोइ हुन महिराण में मौजूं त ज़रूरु थींदियूं हुजनि ऐं पोइ हुते भेटाईअ जी भूई बि हुजे त पोइ भेटाई साईं बि हमेशह महिराण टीवीअ जे लाइ सम्झो उत्साह रहियो हुजे ऐं महिराण टीवी भिटाई जा गीत ॻाए ऐं दुनिया में रोशनास करायो हुजे त असां वटि बि भिटाई हुजे असां वटि ॿोली हुजे असां वटि अमन हुजे असां वटि जेके हुनरमंद हुजनि असां वटि ॾाहा हुजनि पोइ उते छो न इहो मान मर्तबो वधंदो हुजे त 7 सूरमियुनि सां महिराण टीवीअ आगाज़ पंहिंजो कयो हुजे 7 सूरमियूं शाह सचल सामी सां आगाज़ कयो हुजे महिराण टीवी ख़ुशनसीबी इहा हुजे ऐं सिंध जो जेको सहरो हुजे जेको पंहिंजे धरतीअ सां पंहिंजे मिटीअ सां पंहिंजी चिकी मिटीअ सां जेको मोहबत जो इज़हार असांजूं भेनरूं हुनर वसीले कंदी हुजनि अमड़ कंदी हुजे गीच ॻाईंदी हुजे लाॾो ॻाईंदी हुजे त उन लाइ पोइ छा सम्झंदा हुजो त उहे ख़ुशीअ जा अङण जेके हुजनि उहे ही अङण हुजनि सो उन अङण जे करे असां बि घर खे जेतिरो थी सघो हुजे सिंगारो हुजे पोइ जहिड़ी घर वारी हुजे अहिड़ो घर सिंगारल हुजे पर सच पुछंदा हुजो त 17वीं सालगिरह हुजे पर असां ते अञा जिम्मेवारी वधी हुजे जेको हुजे अञा बि महिनत करूं कम करूं ऐं अवां सभिनी जी जेकॾहिं मोहबत ईअं ई रहंदी हुजे त इहे कई 17 सालगिरह महिराण टीवीअ जूं गुज़रंदियूं हुजनि सो इन जे करे भिटाई साईं बि चयो हुजे त जॾहिं अवां सफ़र में हुजो जॾहिं अवां ते एतमाद थी वञे तव्हांजे ॾिसंदड़नि जो अवां जो पंहिंजनि जो एतमाद हुजे पोइ उन जे एतमाद खे बरक़रार रखण लाइ अवां खे अञा वधीक जुस्तजू करणी पवंदी हुजे पोइ भिटाई साईं जा केतिरा बेत हुजनि ससीअ में हुजनि मारवीअ में हुजनि सुहिणीअ में हुजनि पोइ उन्हनि सभिनी मां असां हौसलो वठंदा हुजूं त पोइ भिटाई साईं चयो त जिनी सुख नाहे को चारण से चइजन जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा महिराण टीवी जो जेको पंधु हुजे उहो ससुईअ सां गॾु हुजे ऐं मारवीअ जी जेका पंहिंजनि सां मोहबत हुजे उन में हुजे
पोइ सुहिणी जेको अणांगो पंधु हुजे, जेको दरिया हुजे, उहो दिलि ते कचे घड़े ते पार कयो हुजे त महिरान टीवी ॾुखनि में बि ॾुखियुनि हालतुनि में बि पंहिंजे सफ़र खे, पर उते वरी बिचाई साईं जिथे चयो हुजे त नका जल नका पल सबका पसे पिरीअ खे त मोमल राणे सां बि महिरान टीवी महकंदी हुजे, बहकंदो हुजे। पोइ उन खां पोइ वरी महिरान टीवी जो जेको गीच हुजे, जेको ॻायो हुजे, उनखे जहां खे ॾियो मुबारकूं, असीं पिया काहींदा अचूं, नवनि सुरनि में ज़िंदगीअ जा रंग भरींदा अचूं, गीच ॻाईंदा अचूं, जहां खे ॾियो मुबारकूं, असीं पिया काहींदा अचूं। सो जहां खे ॾियो मुबारकूं उहो पहिरियों ॾींहुं हुजे जॾहिं इन गीत सां आगाज़ थियो हुजे। इन में असांजे जेके बि महिनत कस, जेके दोस्त हुजनि, साथी हुजनि, ॿाह ॿेली हुजनि, असांजे धरतीअ जा ॾुख सुख इन गीत में समायल हुजनि। इहो ई गीत महिरान टीवी जो अक्सो हुजे, पोइ उन में सैराब अक्सो हुजनि, लतीफ़ साईं जो सतई सुर में ॿियो अक्सो हुजनि। सो भिटाई साईं जे इन सिट सां त सदाइती सबका ससीअ सां सदाइती सबका बुख न बासे का, सदाइती सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए, मूंसी हले सा जा जीव मिठो ई न करे, जहां खे ॾियो मुबारकूं, असीं पिया काहींदा अचूं। इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं था। अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी, आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां, प्रोग्राम रामू राधा में ही रंग संछर ऐं आचर ते यकीनन अव्हां जे ख़िदमत में पेश कंदा हुजूं। संछर ऐं आचर ते 10 खां 12 कहिड़ी छा हुजे? मूं सम्झो कंहिं पाड़े वारनि को ठिकरूं खणी उछलायो हुजनि, हे जग अॼु त सदोरी थी पई हुजी। हे वठंदो हुजे, हे हुजे गुल्लू छलाया हुजनि, और तो कई लॻो हुजे, मन तू भी इज्जत जे लायक न हुजी। हां माना हे शादी वारे ॾींहं त न कयो हुजे, हाणे खणी हां ये हाणे जेका मेहनत कई हुजे, हे जो 17 साल पूरा थिया हुजनि, इन खुशी में ॿियो वरी जेको भिटाई साईं जा तूं बेत पढ़ी ना, उन जे करे मां ये गुल तोखे लॻाया हुजनि ऐं हे तो फोड़नो हुजे। ये देर आया मन हो चना, देर आया दुरुस्त आया हुजे। ये अच्छा हुआ कि आपको अक्ल भी आया। हाँ अक्ल वरी मेरे को नहीं है तो वरी तुमको है। बस ऐसे समझा, डब्बे में ठिकरियां, वैसे तो आज तो अच्छे। थैंक यू तो न चयो हुजे, वडी मेहरबानी हुजे। मां तो फोड़ींदो हुजे त वरी अंग्रेजी में चवंदो हुजे थैंक यू। थैंक यू वेरी मच माय वाइफ। हां ओ ये हां बाकी थैंक यू वेरी मच मेरी ओल्ड वाइफ। ए हो वरी छा माना एतिरा साल थी विया हुजनि जो हाणे शादी त हाणे ज़रूर को हिकिड़ो दफ़ो थींदी हुजे, को बार बार थींदी हुजे, वाइफ अचनि। हेलो दादा खेर केर कड़े सर का दा अदा छाल हुजे मरी साहब, खुश हुजी, चङो भलो, ॿियो ख़ैर हुजे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि, कीअं मौसम हुजे अव्हां ॾे? मींहुं वसंदो हुजे हींअर? बिल्कुलु साईं वसंदो हुजे मींहुं। ओ मींहुं वसन रोड पुसन भले घुमन राणा, रोड न पुसंदा हुजनि, मथो पुसंदो हुजे। मथो पुसंदो हुजे। हा फौजा जो गानो ॿुधायो, मथे मींहुं पियो वसे पोइ भाई कंहिंजो गानो हुजे इहो? फौजा सुमरे जो। फौजा सुमरो, उनजो गीत भलो हुजे, ॿुधाईंदो हुजे।
वॾी महिरबानी हुजे सभिनि खे आवाज़ सलाम में ॿुधाईंदो हुजे हा चवंदो हुजे गीत ॿुधाईंदो हुजे हा पोइ अहिड़ो असां रगी हुजूं की हिन खे गीत ॿुधाईंदा जहिड़ो हाल पे सुप्रिया नाल तुंहिंजो हाल हा। हुजे हाणे पे सिपरिया नाल कंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े रामू रफी साहब बसर वाले तव्हांखे मुबारक हुजनि दया जी 17 साल जी साईं ख़ैर ख़ैर मुबारक मुबारक हुजे नवां ठीकु हुजो बठोरो ठीकु हुजे आलम में कुझु त ख़ैर लॻो पिया सॼे सत जो मुबारक हुजनि साईं ख़ैर मुबारक हूं अवां खे बि मुबारक सभिनी खे हुजनि बि मुबारक हुजनि ख़ैर मुबारक ये- तव्हां हुनजी नंबर लॻो कोन्हे बसर कीअं तव्हांजे पास कीअं मौसम त सही थी हले असांजो सही आहे 7 लॻी पिया गर्मी ख़तम थी वई आहे मौसम अवां ॾे त ॾाढो भलो हुजे हिन जे करे भली हुजे त एॾां त समुंड बि हुजे दरिया बि हुजे इन जे करे पोइ माहौल बि अवां वटि ॾाढो सुठो हुजे अचो समुंड घुमायूं हा यार वॾी सिक हुजे त साईं वॾी सिक हुजे त हेॾां ईंदा हुजूं अॼु तव्हां पलो मच्छी खाई रहियूं हाय हाय हा साईं भलो मच्छी खाइण जे लाइ त हू चवंदो हुजे घुमायूं पलो मच्छी खाई रहियूं हा साईं पलो बि खाइबो हुजे पर उहो चांवरनि में खाइबो हुजे मसीह जो वरी बोड़ चाढ़ींदा हुजूं रस वारो बिल्कुलु बिल्कुलु तव्हां पले चांवर खाइण में मच्छी बोड़ हा साईं वाह 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 ज़रूरु ज़रूरु महिरबानी महिरबानी वॾी बस इहो महिरबानी लख मच्छी सां पलो पचाए रखंदा हुजो बाक़ी रामण जे खीसे में त नांग बैठो हुजे केॾा निकिरंदो ई कोन हुजे रघु ओ हिन अंगण ते मोर लॻी वई बहारी वरी कंहिं लॻी जी करी? वई बहारी ओ गुलनि लाती गुल जारी लॻी वई बहारी ओ गुलनि लाती गुल जारी हिन अंगण ते मोर लॻी वई बहारी मना फट बधो चङो हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे केरु हुजे कहिड़े शहर खां ज़ारा हूं दरिया सिंह अधी गढ़ी यासीन वारी हुजे अधी ख़ुशि हुजी चङी भली हुजी हलो हेलो छा सोचींदी हुजी बाबा हलो हेलो छा सोचींदी हुजी पूरी नथी हुजे जी निंड पूरी नथी हुजे तॾहिं त ॻाल्हाईंदी न हुजे इहे जेके पोयां जेका डायरेक्शन ॼने हिदायतकारी न इहा बालक खे छॾे ॾींदा हुजो त बालक जे जहन में जेका ॻाल्हि हुजे उहा ॻाल्हाईंदो हुजे ईअं जीअं हुजे मुरादुल खे छॾे न हुजे पोइ जहिड़ो वात हुजे त खणी वाह कढंदी हुजे वाह बालक कढंदी जो कहिड़ो सोंटी हुजे मुंहिंजो वात हुजे बसि ॻाल्हाइण भई हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते नमस्कार हुजे ए भाउ सारो हैदर भट्टी हे जेको मींहुं वसियो हुजे नए आई हुजे इन में वही आयो हुजे जा केॾे गुम थी हुजे वियो हुजे तूं ॾाढे करे वेजा ॾिज ते खे बसरनि जे हालनि में होॾे लतो गुम हुयसि बिज जी हिकु बसरनि जी का हिकिड़ी बारी को बिज जी ॾेई छॾी आहे बाक़ी त तोमी को आसरो उमेद खणी न हुजे न कंदो हुजे अचो अचो थोर बिज मुंहिंजे ॿारनि जे लाइ बसरनि जो बिज तोखे चार कयो त हाणे खपण करे आहे असां सभु मुंदूं वयूं हुजनि कणक वई हुजे पोइ हर से वई हुजे अञा ताईं त कणो बि कोन मिलियो हुजे बाक़ी ईंदा हुजूं नसिब कुर्बाना आहे त बसरनि जी ॿेड़ी आहे अदा ॿियो ख़ैर हुजे हैदर भट्टी ॿियो ख़ैर हुजे न सभु राधा हम तव्हां ख़ैर बिज ॾिसनि कहिड़े नए गाज वई आहे अॼुकल्ह घुमण वियासीं ॾाढो मज़ो आयो हुजे हा यार इहो अवां सभिनी खे मुबारकूं हुजनि त थर बि वठो हुजे काछो बि वठो हुजे त इहे नए वही आयूं हुजनि इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे हींअर त बहारी लॻी पई हुजे ख़ुशहाली तमामु ख़ुशहाली अची वई आहे ॾाढी ख़ुशी थियो आहे शुक्र कंदा हुजो मालिक जो सभिनी खे दुआऊं कंदा हुजो सॼी दुनिया वारनि खे दुआऊं कंदा हुजनि वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी लख थोरा भाॼाई खे खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो हे सदाई सफ़र में हुजे भाॼीअ खे केॾा सलाम ॾींदो हुजे तूं न मन सफ़र में हुजे त ए पोइ सदाई। छा मक़सद हा, हुजे पोइ ज़ाहिर आहे भाॼाई त घर हुजे न हे ॿाहिरि हुजे ईअं ख़बर ई न हुजे खुलियल सेर हुजनि जॾहिं वञे वापसि हुजनि बाक़ी हुजे फ़क़ीर माण्हू हा ज़रूरु हुजे पर हाणे इहो बि ॿुधाईंदा हुजूं त जीअं पंजाब में एतिरी बरसाति पवंदी हुजे कराची में बि बरसाति पवंदी हुजे असां वटि बि ऐं इहो बि जेको हुजे गवर्नमेंट गौर करायो हुजे त मींहुं पवण वारो हुजे
त जिनजा कच्चा घर हुजनि जंहिं असां जीअं झुगी हुजे त उन पंहिंजे झुगियुनि खे लेपो ॾेई छॾींदा हुजो, ख़्यालु कंदा हुजो। जिनजा कमज़ोर घर हुजनि उहे पंहिंजे बालकनि जो ख़्यालु कंदा हुजनि। थर में जेको विझ हुजे खिवण जे करे एतिरो नुक़सान थियो हुजे त थर जा मारवाड़ा पंहिंजो ख़्यालु कंदा हुजनि त उते खिवण जी विझ जे करे 7 जानियूं ईंदियूं हुजनि, उहे पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा हुजनि। पोइ हिन लाइ में हलंदा हुजूं, ख़ूबसूरत गीत ॾांहुं हलंदा हुजूं। फौजिया सुमरो गायो हुजे त अच जल्द मुॾे जानियड़ा मूंखे राति बि निंड न आई हुजे, तो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं। अञा त असां खोड़ सारियूं कचरियूं चवनी आओ वींदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकु दफ़ो ॿीहर रामू ऐं राधा अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुजादा केरु कड़े शहर खां भा? अदा कुझ शाह शरीफ खां वही करीब गयो। अदा छाल हुजे वहीद भा? ठीकु हुजे, चङो भलो हुजे, तबियतूं बहार हुजनि। सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं वक़्तु गुज़रे, कीअं प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो? मेहरान टीवी वादी मेहरान खे ॾिसंदा हुजो। मौसम कीअं हुजे? भली हुजे? मींहुं हेॾो वसो हुजे? कल्ह वसियो हुजे माना वाह वाह पियो वसे न पासे न। बस सही हुजे, बस घर त सही, झुगो त सही हुजे न। बस झुगा हुजनि, माण्हू बचा हुजे, पोइ मींहुं जो वाह वाह वॾी महिरबानी हुजे। लख थोरा वहाँ प्रोग्राम में शामिल थिया हुजो। पर हाणे जेके सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवां जा, मोहबतूं हुजनि अवां जूं। तव्हां सभई असांखे ॾिसंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, मोहबतूं ॾींदा हुजो, इहे अवां सभिनी जा कुर्ब हुजनि। पर उन सां गॾु जेके सारियालो फसल हुजे, जेके सारियूं कायूं हुजनि, उहे त चवंदा हुजनि त मींहुं पवंदो हुजे, छो त पाणी जी वॾी खोट हुजे, उन्हनि खे त ज़रूरत हुजे। पर जिथे वरी इहा खजी लथी हुजे, खिरपुर वारा जिथे डंग हाणे अची विया हुजनि, खजी अची वई हुजे, उहे त वॾा परेशान हुजनि त इहो नुक़सान केरु भरींदो हुजे। सो बाज हुजे मालिक साईं खे त सभ जो भलो थींदो हुजे, सभ जो भलो। इहा दुआ कंदा हुजो के मालिक वसंदो हुजे, रहमत जो वसंदो वसाईंदो हुजे, रहमत जो न हुजे। हा पोइ बेटा साईं चयो हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। तव्हां सभु आबाद हुजो, ॾे हुजो, परॾे हुजो। पर उन सां गॾो गॾु हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि चवंदो हुजां त 17 सालगिरह जेका मल्हाईंदा हुजूं, इन जेके 15 साल हिन प्रोग्राम खे रामू राधा खे थिया हुजनि, उन में जेके ज़ादगिरियूं मुंहिंजूं हुजनि, जेको हिन जानान या मूंखे मथो पिटायो हुजे, जेके मुंहुं पिटणा पिटा हुजनि, मूंखे कहिड़ी ख़बर त मोहबत में कोड़कीअ में वञी पेर पवंदो हुजे। हाणे तूं फोन कॉल हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां था? प्रोग्राम है। आओ साईं, क्या हाल है? तुसाला खुश बैठे हुए बाहर? क्या खा यार,
मेरा बिरा आया हाले मुज़फ़्फ़र मम्मी घणो पियो हुजे येने ए घर च बैठी है मथा मारेंदी है ना ये क्रोध करेंदी है फोन तेरी कटी ज गई है बिरा क्रोध ते हिन फोन जो करो मसलो हुजे सचो रही है क्रोध माण्हू खे चवे जेको तूं हाणे मां ॻाल्हायो हुजे तूं किरियो हुजी हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुझे अदा केर कड़े सर का बा अदा मंजूर मेमन मीरपुर खास मां ॻाल्हायां थो। अदा छाल हुजे मंजूर भा ठीक हुजो सब खैर मेहरबानी। सब खां पहिरीं दादा मेहरान टीवी जी सालगिरह ते तव्हांजी टीम खे मुबारकूं हुजनि। खैर मुबारकूं लख थोरा लख थोरा खैर मुबारकूं हुजनि अदा। लख मुबारक तव्हांजी डायरेक्टरी जा डिजिटल प्रोग्राम ॾाढा असांखे पसंदि आहिनि। सही है मोहब्बत जी जी पुराणा सिपाही आहियो मेहरान टीवी जा बस तव्हांखे बि ख़ासि मुबारकूं तव्हांजी टीम खे हुजनि सालगिरह जूं। मुबारकूं हुजनि तव्हांखे बि सही महिरबानी वॾी महिरबानी हुजे लख थोरा इहे अवां जूं मोहबतूं हुजनि अवां एतिरो अरसे खां मेहरान टीवी खे ॾिसंदा हुजो ऐं हर वर्कर ते कम ते नज़र रखंदा हुजो सो लख थोरा अवां जा हुजनि ॿियो वॾी ख़ैर हुजे महिरबानी भाउ। कीअं हुजे मौसम मीरपुर जी मौसम कीअं हुजे मौसम माशाल्लाह सुठी आहे ऐं थधी थी वई आहे छाकाणि हाणे चो तरफ़ बरसातूं शुरू थी वयूं आहिनि थर इन वठ करे गर्मी मां थर वठो हुजे माशाल्लाह ज़बरदस्त उमरकोट जा दोस्त ॿुधाइनि था घुमण जूं दावतूं ॾियनि पिया ऐं हुते सुठो बरसाति आहे। वाह 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 कीअं मेहरान टीवी अव्हांखे कीअं लॻे हिन सालगिरह ते अव्हांखे केतिरी ख़ुशी थी हुजे इहो इज़हार कंदा हुजो। साईं असांखे हिन टीवी जा हर प्रोग्राम हिन जो मोराई साहब जी जेको तइलीम जे लाइ हेल्थ जे लाइ तमामु वधि में वधि कमु करे रहियो आहे सही ऐं वधि में वधि हिन क़ौम जे लाइ महिनत पियो करे सही त जीअं तइलीम मेरिट ते अचे इहा हिनखे जस हुजे हिनखे शाबाश हुजे ऐं तव्हां सभिनि दोस्तनि खे बि शाबाश हुजे जेके हुनजा ॿार ॿेली ऐं साथी आहियो हिननि कमनि में। इहे मोहबत तव्हांजा प्रोग्राम बि माशाल्लाह सुठा तइलीमी प्रोग्राम आहिनि मज़ा या पंहिंजी जॻह ते लेकिन उन में बि माण्हू कुझु न कुझु सिखी थो वञे। इहो अव्हांजो ॾाह जेको ॾाह हुजनि न उहे सालक हुजनि जेके सम्झंदा हुजनि ॻाल्हि खे त ॻाल्हि में छा रखियलु हुजे बिल्कुलु इहे मोहबत लख थोरा हुजनि लख थोरा सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हां जो अव्हां मेहरान टीवी जा सभई रंग ॾिसंदा हुजो वरी पोइ उनखे सम्झंदा हुजो इहे अव्हांजा कुर्ब हुजनि सो हिननि मोहबतुनि सां गॾु हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े गीच ते हलंदा हुजूं सो गीच छा अॼु वरी सहिरो हिकिड़ो नओं हलाईंदा हुजूं त मेहरान टीवी खे जेके असांजूं भेनरूं न्याणियूं हुजनि उहे सहिरे जे करे बि गीचे जे करे बि पसंदि कंदियूं हुजनि इल्म जे करे बि अदब जे करे बि पोइ रामू राधा पोइ ख़बरूं पोइ सॼो हिकिड़ो वॾो जहान हुजे गुलदस्तो हुजे सो हुन जे करे हलंदा हुजूं हिकिड़े ख़ूबसूरत सहिरे ॾांहुं इहो बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि ख़बरूं बि ॾिसंदा हुजो ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजो।
17 साल कहिड़ी बीमारी लगी हुजे तूं घर में हुजी 16 साल खिलियो ई न हुजां 17 साल में अचे खिलियो हुजां अॼु खिलियो हुजी पोइ एतिरे वक़्त खां पोइ एतिरे वक़्त खां पोइ कंहिंजो खिलण खुआरी कंहिंजो रोअण राहत असांजो त खिलण जेको हुजे राहत हुजे मोबाइल में रिकॉर्ड कबो हुजे इहो हा हलो हेलो अस्सलाम वालेकुम सलाम हुजे अदी केर कहिड़े शहर खां अरे मकासद माता भी कराया शाहजहां तुमरो अदी तू अलाए केॾा गुम थी वई हुजी असां त सम्झो हुजे अदी अलाए केॾा गुम थी वई हुजे कैसे सो मत मुझे भेण पर अभी छा कयां मां एतिरी कालू कंदी आहियां तव्हांजे डायरेक्ट में खंडा बि कान आहे हल इहा वॾी शिकायत हुजे असां वरी सम्झो कारे घुमण फिरण विया हुजो ना ना घुमण न मां ज्यादा कालू कंदी आहियां पर तव्हांजे डायरेक्ट में खंडा ई कान आहे अलाए मां त रोज़ वेही ॾिसां त अॼु अलाए कहिड़ी भाॼी चढ़ी हुजे मां त रुॻो इन इंतज़ार में हुजां त अहिड़े मौसम लॻी पइजे वरी मूं चयो झुड़ाली मौसम हुजे का ताहिरी को भत को सयूं चणियूं हुजनि भला मिलनि न त मन खां ख़ुशबू ईंदी हुजे हा बिल्कुलु अदा असां अॼु ताहिरी कोन ठाती आहे अॼु असां पले जी भाॼी ठाती आहे छा ठाहियो हुजे पले जी भाॼी ठाती आहे केॾी महिल हीअ ठाहियूं पिया ना वटी मोकिलींदो जमन हिनखे त मोकिलींदी हुजे न अदी अभी अदा खे चवंदी त आहियां इनवाइट कंदी त आहियां अचो अचो हाणे अची अचूं इहो अचण जेको हुजे इहो ई त मारींदो हुजे पाड़े में चुंगी मोकल बि हुजे या वरी सीड़ जी वठण माण्हू चवंदा अहिड़ो पचको ॿधी वरी वियो हुजे वठण चुंगी मोकल बि हुजे अदी हा अदा सालगिरह मल्हाई भेण थी वई मलाई हुजे बाक़ाइद हींअर बि मल्हाईंदा हुजूं अञा तूं घर खे सफ़ाई रंगीन कयो देर में जेको हुजे वरी ॾिसंदा इलाही सुठो आहे भेण टीवी चैनल इलाही सुठा मॉडलिंग कंदा आहिनि हा बिल्कुलु अमड़ कीअं हुजे अमर वेठी आहे तव्हांखे छो थी ॾिसे अभी तव्हांखे सलाम थी चए ऐं अॼु वारी बि सलाम थी चए वालेकुम सलाम खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो ऐं तव्हां मूंखे मुंहिंजी तरफ़ां सभिनि खे सलाम तव्हांजे पूरे स्टूडियो में सलाम वालेकुम सलाम सभिनी खे सलाम अव्हांखे मुबारक हुजनि वॾी महिरबानी हुजे अव्हांखे मुबारक हुजनि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हांजूं जंगल में मंगल तेरे ही दम से सपनों ने शोर मचाया है मेरा टीवी सालगिरह का दिन आया है ओ सालगिरह सही हुजे केक पतो हुजे हल 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 तो खुला ना साईं अॼु में ॾाढा ख़ुशि आहियां खुश हुजे केर हुजे इहो केर हुजे शमन सौदाई विसर गए वे गे मैं गुम थी गया हम काछे वल खबर पई त 17 सालगिरह मेहरांटी में अॼु में कबी थी वे में वेसा ॾाढा ख़ुशि आहियां मैं हे इन नए में वही आयो जी जा जेका जबल खां वही आई हुजे नए उन में लुड़ी आयो नए अञा ऊंदी पे पोते सब ड्रिदे बन अले बोर्ड ओसी अले के पर अल्लाह खैर कर से बोर्ड कोन ओसी सालगिरह 17 साल खैर मुबारक ॿियो खैर है सब तो संगो सलाम देंदे न ये पक्के पोड़े नंढे वडे सब जेके सब के वञे त अदे रामू को अदी राधा को सलाम सालगिरह मुबारक सब हाल हयात है ना शुक्र घणा दी हटिकी इथा बस हुन में आ गया हुन में केरे वेसा ना ए पकड़ी दो आ गया वरी की होजे केक मिलियो होजे केक में घनाया खुशी जे तू त चुप कंदो होजे न मां गालायो हिनन जी दवा दारू जेका होजे रात लवट होजे मां गालायो किथे होजे वात पट्टी केक मिलियो होजे मिले हा मिलिया हां सलाम सभिन जा पोता होजे हां हां हाले ता हलदा न गा मेरी गाल बुध न अञा घणा सामान पए घणा बेह चाया पालक चाया साग चाया चावलें दा अटा चाया वो सब पोए वो परे खणी दो होजे मैं बहाने था परे जो आया मेहमान थी परे खाता आयो होजी पर तो खया खबर होजे मां गई जो दौर लगो पियो होजे हेर मानो पर जे पाण खंपे जारू गाल बुधो न खर्चा में आप कर सा ए दफे मैं कने पैसा घणा एक खीसे भरे पेन देख मैं तुसा पैसे घणे तुसा अञा खर्ची देसा खर्ची वारो हां घबरा खर्ची त नी दो खर्ची देसा जन्म वादा थिंदा हो जो इस टाइम में केक खाई वठंदो अरे बाबा तू वरी केक के लग केक चा गए केक खाई वठंदो हो जा खबर कर तू हेरे सोई होजी अब केक राजन जे सामो कटबो हो जे एक दवेले वन चारो थी अब्बा सब को देखे कैमरा माइंड दे कर दिनो हो जे मुंह चो कुंड में वे केक के कटिंदो हो जा अब्बा पूरी दुनिया देखे इथा केक कटो न खबर पे न शमन सौदाई केक गनाए काछे जू तो मुंह वरे जो अकेले वहे हां यो तो धाई तो हो जे न बेचारे
तव्हांजी हाणे खुटी कहाणी शुरू थी हुजे चवंदो हुजे मां चवंदी हुजांसि हाणे सलाम बि मिलिया हुजनि हाणे तव्हां वेंदा हुजो हा त चवंदो हुजे अञा खोड़ सामान हुजे बिह हुजनि पालक हुजे हा। पैसा ॾोकड़ बि घणेई हुजनि तव्हां ख़र्ची बि ॾींदो हुजां हा सही ए वाले में ज़मींदार थी या ॻोठ ॾे माशाअल्लाह हा तूं वॾो ज़मींदार हुजे हल ॿ ॾींहं तोखे रहाईंदा हुजो ट्राई ॾींहं छह में घर में हुजे अल्लाह बरसात जो पई कल हुने हुजे न हुते हुने से सफ़ा सां ख़ुशि हो तूं महबूब खां भलो नलको बस कंदो हुजे केक खे पहिलो केक पोइ कटींदा हुजो पहिरियां छॾींदा हुजो हाले सब्र कंदा हुजो सब्र कीअं थींदो हुजे सब्र कंदा हुजो सालगिरह हुजे अञा महीनो हले महीनो हा, हले हा। हल पोइ महीनो जो केक किथां ईंदा हुजे हा केक ईंदा ही जेको बि ईंदो हुजे हा हिन केक खे हिते सुकाइणो अरे हुजे फुकंदो न हुजे कहिड़ो मच्छी हुजे कहिड़ो भला इहो केक तोसां नवी जो ॾिठे की भला वेड़े पियो केक असां रोज़ केक हूंदे हूं ताईं अरे फुकणो न विझबो हुजे कहिड़ो हुजे दिमाग़ ख़राब हुजे छो केक कीअं फुकंदो हुजे अकुल हुजे कि न हुजे ज़ुल्म कंदो हुजे बि त हाल बि हिकिड़ो मिंट असांखे वॾड़नि अॻे ॿुधायो हुजे त भाई जेको केक हुजे या मिठो हुजे हुनखे मथे करे रखंदा मैं कुॾो में वापसि चा वञा बसि केक ते विड़े पिन अलाए किथे महबूब खां भलो नलको जेको मिठो पाणी पीआरे थो ओ घर में कीलियूं माकोड़ा उहे मौजूद हुजनि मां चा कीलियुनि माकोड़ा खां मथे रखंदो हुजां छोड़ बस कट असां खुंदी बस छोड़ो भले गई हुन वापस कोन होसी हा कीलियूं माकोड़ा तूं बि माकोड़े खां घटि हुजी पुजी आ जो सवेल मूं तो रखंदो हुजां सो केक खे को सुकाणो रखंदा हुजो क्यों देखे न दुनिया देखे जो पियो 17 साल कराए अब बिहंदा हुजो तूं हे मां केक थोड़ कोन कयो जे मां हे केक मां पहिरियां हे जीअं शहरनि में कनि न ईअं बर्थडे पोइ मां हिनखे कटियां पोइ तूं हे मूंखे हीअं तोखे ॾींदो हुजां वरी हल ठीकु हुजे केक कटींदो हुजे खाईंदा त हुजे तूं वरी सुपणे विझंदो हुजे त में वथंदा हुजे सॼो किनो थी वेंदो या कुल थी न हुजे सुकाणो न विझंदो हुजां मूं चयो कीलियूं माकोड़ा हुजनि न बचाए रखंदो देख माकोड़ा बाकी ने भूवरी विच बस होने बिस्मिल्लाह करे कटो से वात पानी भरीजी गए तू छाजला वात पानी कदो जे तू आंठो खुशी दा मौके 17 साल गिराए पहिरियां को लाडो हलाईंदा झमुर कंदा वाह केड़ो हलाईंदो को लाडो हलाईंदा लाडो हां खुशी लाडो हलाईंदो अल्लाह जेको एड़ा ॾींहं मुंहिंजा अल्लाह तोखां मूं घुरिया एड़ा ॾींहं मुंहिंजा सोणल तोखां मूं घुरिया उमेदुनि ॾिसण लाइ तोखां मूं घुरिया मुरादुनि ॾिसण लाइ अहिड़ा ॾींहं मुंहिंजा साईं तोखां मूं घुरिया अहिड़ा ॾींहं मेरा टीवी तोखां मूं घुरिया ख़ुशी एॾी ख़ुशी एॾी थोरे जे ख़ुशीअ खे मल्हाइणो हैप्पी बर्थडे टू यू मेरा टीवी हैप्पी बर्थडे टू यू मेरा टीवी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू मेरा टीवी मामा रामू हैप्पी बर्थडे टू यू ओ ज़ालिम हाणे लॻंदो हुजे मूंखे 11 सुयूं लॻंदियूं हुजनि अल्लाह क्यों भला अलाए मतां जरासी मुंहिंजे 11 सुयूं लॻंदियूं हुजनि मूंखे ओ तो 11 सुया तो कुत्ता चक मरेंदे कुमे में ये मेरी मूंखे कहिड़ी ख़बर हुजे यार मेरी इहो बाज़ार ख़ुशीअ में वरी इहो बाज़ार वधियो हुजे मेरी इहो तो मेरी बेइज्जती पे करेंदी ओ मैं केक गुडड़ा वाह ॾाढी ख़ुशी हुई थी मेरा टीवी ते रंग देखो को गानो बता हलाइंदो हुजे भला तूं करे केक को खाना लाए ॿाहिरि हलियो वियो हुजे या को कलाम त हलाइंदो हुजे त झुमर त हणंदा हुजूं भला काॾे हुजे लॾे
रीवो वारो मुंहिंजो राणो ईंदो हला सो इहे रंग जेके हुजनि सो ख़ाली ब्रेक जी साईअ जो टाइम थी वियो हुजे सो हिन केक खे अञा जेको हुजे सो अञा केक जा रंग तव्हां ॾिसंदा हुजो। इहे जेके ख़ुशियुनि जा रंग हुजनि न पोइ जॾहिं शादी थींदी हुजे त पोइ हुन में पहिरियां मेहंदी थींदी हुजे। हाणे मेहंदी न हुजे ज़ाहिर आहे केक मां सभु रंग असां कंदा हुजूं। सो हिकिड़ी नंढड़ी साई हुजे साई खां पोइ वरी हाज़िर हुजूं अव्हांजी ख़िदमत में ॾिसंदा रहंदा हुजो प्रोग्राम रामू राधा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम वादीअ महिराण जे प्रोग्राम अव्हांजे मनपसंदीदा प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे। साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं सामान सौदाई बि जेको हुजे उहो काछे खां लड़ी अचे हिते पुॻो हुजे सो काछो हुजे कारूंझर हुजे लाड़ हुजे उतर हुजे सखर हुजे कराची हुजे लाड़काण हुजे मेहड़ हुजे मोरो हुजे नवाब शाह हुजे या फिरी हैदराबाद हुजे त उन सभिनी में जिते जिते अव्हां वेठा हुजो ॾे हुजो परॾे हुजे अव्हां सभिनी खे मोहबतूं हुजनि। ऐं हिक ॿिए जे ख़ुशियुनि में हीअ जेके नंढी नंढी ख़ुशी हुजे न ख़ुशीअ खे वॾो करे जॾहिं तव्हां कंदा हुजो तॾहिं अव्हांखे वॾी ख़ुशी बि वॾी लॻे। नंढियूं ख़ुशियूं असल में उन्हनि खे अव्हां कीअं कंदे गुज़ारींदा हुजो ख़ुशीअ खे कीअं गुज़ारणु खपंदो हुजे इहो अव्हां पंहिंजे घर में कंदा हुजो। बालक जेके हुजनि उहे तव्हांजी तालीम हासिलु कंदा हुजनि को डिग्री हासिलु कंदा हुजनि को इम्तिहान में नंबर खणंदा हुजनि उन जे लाइ अव्हां ईअं ख़ुशी कंदा हुजो त बालक जे अंदरि उत्साह पैदा थींदो हुजे त ख़ुशी छा हुजे थींदी हुजे उहो अञा बि महिनत कंदो हुजे दिलि सां मोहबत सां लगन सां पढ़ंदो हुजे लिखंदो हुजे या हुनर सिखंदो हुजे। उहो वक़्तु हूंदो आहे जो काछे जे स्कूल ई कोन हूंदे आहिनि। हाणे माशाअल्लाह उते बि ॿार पढ़ंदे पिया आहिनि। हलो तालीम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा प्यारे दोस्त सोहेल जमाली वाई पांदी खां अदा छा हाल हुजे वाई पांदी वारा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि। अल्हम्दुलिल्लाह अव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रे कीअं रंग ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे मौसम कीअं हुजे अव्हां ॾे मौसम त माशाअल्लाह बरसाती जोराली मौसम लॻी पई आहे। उहो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो बिल्कुलु अव्हांजो प्रोग्राम थींदो आहे छो त पहिरियों त महिराण टीवी जी 17 सालगिरह अव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं हुजनि अव्हांखे बि मुबारकूं हुजनि। छो जो महिराण टीवी सिंध जो चैनल आहे जंहिं ग़रीब आवाम जो आवाज़ हर जंग ताईं पहुचायो आहे। महिराण टीवी सिंध जी सुञाण हुजे महिराण टीवी हुजे है न छो जो सिंध जी सुञाण सिर्फ़ु महिराण हा उहो ई आहे महिराण रखंदो हुजे सदा बिल्कुलु सही चवंदो हुजे जी जी पंहिंजो ख़ैर आहे तॾहिं सही आहे। हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे सालगिरह जे चकर में अॼुकल्ह असां बि ख़ुशीअ में मापूं न पोइ दुनिया खे असां बि रंगनि में ॾिसणु चाहींदा मामा मंज़ूर के सलाम बिस्मिल्लाह कहिड़ा हाल आहे ख़ुशि आहीं अल्हम्दुलिल्लाह साईं तुसां ॿुधायो तबियत ठीकु आहे ख़ैर लख 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 कुर्बा 17 सालगिरह मिले थी महिराण टीवी ते बिल्कुलु बिल्कुलु इहो हक़ थींदा असां सिंध वासिंदा असां बि अपने ऑफिस से मनाया है महिराण टीवी का माशाअल्लाह माशाअल्लाह कुछ रखे आबाद रखे ॿिया ख़ैर अल्हम्दुलिल्लाह साईं तुसां ख़ुशि हो तॾहिं सही हो कुर्बल लख थोरे सभिनी को सलाम भिरा सभिनी को जोहे च काछे च सभिनी को सलाम देवी एंदा मुंह देखी वल किवें थी गए जिवें सुकल मानी घर पे छा को मथा है जो चांवरन जो अटो ही हणी आयो जी रखो ही हथ लगो जे सजो चप्पड़ निकली आयो जे एक भला पिलो ते कोनी ॾिठा के एक ई हुंदनी चप्पड़ सजो निकली आयो जे ठीक को थिया चुप कंदा हुजो त रामण जो जेको हुजे केक खे कीअं कटींदो हुजे थोरो हेॾे थींदा हुजो सजो डिजाइन ही खराब हेॾे वेंदी हुजे रात पटी सजो डिजाइन ही खराब थी वई हुजे केक जी अञा मस केक कटण जी तयारी कंदो हुजां त फोन अची वेंदी हुजे वठंदो हुजां हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा अदा हाजी साहब ख़ुशि जी चङो भलो तबियतूं बहार हुजनि केक तव्हांजे साम्हूं पियो हुजे केक तव्हां ॾिसी बि सघंदा हुजो सम्झो त तव्हां खाई बि छॾियो हुजे
सही आहे ॾाढी मौसम भॼ लॻी पिया त हुनमें बरसाति पए पई हा बरसाति पवंदी हुजे न सेवण में बि हा हा वाह 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 बहार सॼे लॻी संदर्भ पई में हुजे बहार ई न। लॻी पई हुजे ॿियो हा हा भाई असांखे मोहम्मद जुमन जो कलाम ॿुधायो कलाम अॼु अव्हांखे भला ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो हाणे सलामत हुजो कटींदो हुजेस हाणे मींहं वसंदा पिया हुजनि न पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न जे वाइड़ा हेॾे हेॾे संदो हा हुजे हा बीहंदी हुजे अंधी तूं सब्र कंदी हुजे अॼु हल को वरी हाणे हा टोपी हलंदी हुजे ऊको पलाओ ऊको पलाओ हा हा ये नंढड़ी इनको पलाओ हा वेरी गुड माशाल्लाह हा, सही माशाल्लाह हाणे ॿुध न बी 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 को खणींदो हुजां हथोड़ी हिनखे त काबू खे कंदा हुजूं कोके सां काबू थींदी हुजे हा, हिते कोको- दिमाग़ में टुक करे विझंदो हुजे हा। पर ॿुध हिनखे चांवरनि जो अटो लॻल हुजे चाहे चपड़ निकिरी या आयो वारी हुजे। भला हिते अचे जेका तार जेका सुट मुझी पियो सुट खे हुजे तूं छॾ पर कीअं थी पियो झल कटी सां इहे बस हो सिंधीअ में चवंदा आहिनि, घर में जड़ी सदोरी हुजी तूं त हाणे उते न ओड़ो मूं हुजे। वरी ईअं करे जे मेहंदी खणी लाॾो ॻाए पियो मेहंदी हुजे खणी, न, मूंखे कड़ी ख़बर हुजे तू लाॾी केक न देवी बस बुरा जो केक तूं हो लाॾो बस ॻाईंदी ओ रामण मुंहिंजो रामण जो मोरजिया। वरी लाॾो कीअं हुजे हिते ओ। तूं केक कट वारो कंदो हुजे बस भला ए माशाल्लाह ए यार रामो राधा छा गया सभु हलंदा। फाड़े सॼा हुजनि छा कंदो हलंदा हुजे हिकिड़े ख़ूबसूरत गीत ॾांहुं हलंदा हुजूं हुनखे ॾिसंदा हुजूं हुन खां उन पोइ खां पोइ वापसि ईंदा वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां अव्हांखे अव्हां सभिनी खे जिते जिते हुजो ॾे हुजो पर ॾे हुजो ऐं ख़ासि करे जे सवेल दोस्त पंजाब खां मुज़फ़राबाद खां मेरे भरा कॉल कीती हुई त उंदा जेको हाल आहे उहो रहिजी गया हा उहो आख्या त सालगिरह दी मुबारक होवे मेहरान टीवी को त भरा तुसारे लख लख थोरे होवन
तुसां जा मोहब्बतां ए असां सांड रखियनि ऐं मेरे भरा जितां जितां वेठे न उहो मोहब्बतां ॾींदे न असां मोहब्बतां वठंदे आहियूं असां मोहब्बत ॾींदे बि आहियूं सभिनी खां दुआ बि ॾींदे आहियूं त साल जिथां वेठे वे ख़ुशि वेठे वे ॿहूं ढेर सारिया ख़ुशियां तुआकूं मिलनि त असांजी इहा कोशिशि हूंदी आहे की जहिड़े असांजे ॾिसंदड़ आहिनि सभिनी खां असां ख़ुशि रख सघूं ख़ुशि रखूं त जो हाल पेश पिरिया नाल त असां हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनी खे बि जेको हुजे उहे मोहबतुनि सां अव्हांखे मुबारकूं ॾींदा हुजूं त मेहरान टीवी जी जेका सालगिरह हुजे उहा अव्हांखे मुबारक हुजे असां त गॾु जीअं घर जा भाती हुजूं पर असांजे घर जा भाती अव्हां सभु बि हुजो ॾिसंदड़ हुजो शागिर्द हुजनि हारी हुजनि मज़दूर हुजनि पढ़िया लिखिया दोस्त जेके हुजनि ऑफिसर हुजनि मूंखे हिन ॻाल्हि जी बि ख़ुशी थींदी हुजे त हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हुजनि जेके बॉर्डर ते नौजवान असांजा सिपह सालार जा असांजा जवान जेके हुजनि उहे बि हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हुजनि कश्मीर ताईं ॾेह तो परॾेह ताईं हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे हा दा छा कयो छा हाल हुजे ख़ुशि हुजे ख़ैर मुबारक हुजे अव्हांखे मुबारक हुजे ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे बसि अॼु असांजे अंगण ते हुजे रंग हा उन ॾींहुं बि ज़रूरी ॿुधाए मैं तूं वरी गाॾी में चढ़ियो अलाए काॾे हलियो वियो हुजी हा बसि ठीकु हुजे अहमद मुगल अव्हांखे ॿुधाईंदा हुजूं ज़रूरु वॾी महिरबानी हुजे लख थोरा हाणे तूं को लोलो पचाईंदी हुजे बाक़ी हिनखे त तूं जेको हाल केक जो कयो हुजे तुंहिंजो मुंहुं असले चोॾींहं जो चंड हुजे बाक़ी अॼु अची ख़राब बसि हाणे जहिड़ो बि हुजे केक जो हाल बसि हाणे न केक खे सुकाणो रखंदा हे आलो हुजे त घड़ी घड़ी मुंहं ते हणंदी हुजे हिन करे हिनखे सुकाईंदा बसि परे परे थींदी हुजे मौका मिले कभी कभी ॿुध 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 ॿारनि खे थोरी ॿोलियूं ॿुधाईंदो हुजे त पोइ मोकिलाणी कंदा हुजे अबे मिठी डारी बिल्ली 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 बिल्ला इहो शींह गुलाब जे गुल नंढड़े बचे ॾिसनि ख़ुशि थी सनि हाणे प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो हुजे माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी रामो इरादा अव्हांजी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजनि सो सॾ में सॾ हुजे राम इरादा मेहरान टीवी जा सभई रंग अव्हां सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे जाॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ जी ॿोली धणी अव्हां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे राम इरादा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी सुभाणे अव्हां सां गॾु हुजूं दुआनि में यादि रखंदा हिकिड़ो मिंट मेहरान टीवी पंहिंजे मारवड़नि सांगीड़नि ऐं झांगीड़नि सां हुजे सो अॼोको जेको ही गीत हुजे पोइ मुंहिंजा मारवड़ा काछे में हुजनि उत्तर में हुजनि लाड़ में हुजनि ॾे हुजनि परॾे हुजनि जिते जिते वेठा हुजनि हिन ख़ुशीअ जे मौक़े ते उन्हनि जे नाव कंदा हुजूं त मारवड़नि सां असां जुड़ियल हुजूं ऐं हारी नारी मज़दूर शागिर्द जेको बि हुजे उन्हनि सां जेके मोहबत कंदड़ हुजनि वादीअ मेहरान सां मेहरान टीवी सां उन्हनि जे नाव कंदा हुजूं अहमद मुगल जो आवाज़ हुजे मारवाड़ा इहो अव्हां ॾिसंदा हुजो असांखे ॾींदा हुजो इजाज़त धणी निगहबान हुजे